अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। क़ौमी असैम्बलीअ में परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी पारां गुस्ताख़ ख़ाक़नि पारां ठाराह पेश करण दौरान अपोज़िशन जो गोड़। शाह महमूद कुरैशीअ चयो त फ्रांस पारां इस्लाम ते हमिलो कयो वियो आहे ऐं अपोज़िशन उन मामले ते बि सियासत करे रही आहे। अपोज़िशन वारा अॼु भारत जी ॿोली ॻाल्हाए रहिया आहिनि। असांखे ॻाल्हाइणु न ॾिनो वियो त अपोज़िशन जो को मेंबर बि न ॻाल्हाए सघंदो। IG सिंध वारे मामले खे वॾो ड्रामो रचायो वियो ऐं क़ौमी इदारनि खे बदनाम कयो वियो। पीपल्स पार्टीअ जे राजा परवेज़ अशरफ चयो त ख्वाजा आसिफ खे बि मुज़म्मती ठाराह पेश करणु ॾिनो वञे हा। तौहीन रिसालत ते अपोज़िशन न पर हुकूमत सियासत करे रही आहे। फ्रांस में गुस्ताख़ ख़ाका शाया करण ऐं फ्रांसीसी सदर इस्लाम दुश्मन ख़िलाफ़ पाकिस्तान जो सख़्त एहतजाज। सेनेट बि फ्रांस में गुस्ताख़ ख़ाका शाया करण ख़िलाफ़ मुज़म्मती ठहराव इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर करे वरितो। क़ाइदे ऐवान डॉक्टर शहज़ाद वसीम ठहराव पेश कयो। ठहराव में चयो वियो आहे त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ असांजी मोहबत ऐं असांजो ईमान जो हिसो आहे। को बि मुस्लमान हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताख़ी बर्दाश्त नथो करे सघे। वज़ीर अज़म इमरान ख़ान चयो आहे त गुस्ताख़ ख़ाकनि खे हथी ॾेई इस्लाम खे निशानो बणायो पियो वञे, जंहिंसां मुसलमाननि जा जज़्बा मज़बूत थी विया आहिनि। जहालत ते बदल बयान इंतिहा पसंदीअ खे हथी ॾींदा। ट्वीट कंदे वज़ीर अज़म चयो त फ्रांस में दहशतगर्दीअ खे इस्लाम सां जोड़ियो वियो। फ्रांसीसी सदर इंतिहा पसंद रोकण बदिरां वधाए रहियो आहे। वज़ीर अज़म इस्लाम मुख़ालिफ़ मवाद हटाइण लाइ समाजी राब्तनि वारी वेबसाइट फेसबुक जे बानीअ खे बि ख़त लिखी छॾियो। पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्लामाबाद जी हुकूमत कुझु महीननि जी महिमान आहे। गिलगित बल्तिस्तान जो अवाम बहितर मुस्तक़बिल जे लाइ पीपल्स पार्टीअ खे वोट ॾिए। गिलगित में ख़िताब कंदे बिलावल चयो त गिलगित जो अवाम असांखे वोट ॾेई इक़्तिदार में आणींदो त सिंध जीअं गिलगित बल्तिस्तान में बि मुफ़्त इलाज फ़राहम कंदड़ इस्पतालूं ठाहींदासीं। कराचीअ में मुतालबनि जी मञता लाइ वज़ीर आला हाउस ॾांहुं वञण जी कोशिश कंदड़ नर्सिंग स्टाफ ते पुलिस कड़की पई। मर्द पुलिस एहलकार नर्स औरतुनि खे धिका ॾींदा रहिया। पुलिस लठबाज़ी करे केतिरनि ई नर्सुनि खे गिरफ़्तार करे वरितो। मुज़ाहिरीन गवर्नर हाउस वेझो फुवारा चौक वटि धरणो हणी वेही रहिया। दौड़ पुलिस हथां हेल्थ सेंटर सोनारी फार्म जे मुलाज़िम ग़ुलाम अली डायरीअ जी गिरफ़्तारीअ ते समूरे ज़िले जे इस्पतालुनि में OPD बंदि करे मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन में अशरफ कुरैशी, मोहम्मद यूनिस वसण, सऊद बोयो, सुल्तान जोणेजो, यासीन चन्नड़, ग़ुलाम रज़ा कलोड़ो, नज़ीर अहमद दायरी ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। अॼु बिरिया सिटीअ में सूबाई असैम्बलीअ जे मेंबर सैयद मुराद अली शाह सां संदसि रहाइशगाह ते बिरिया रोड जे मुइज़्ज़ीन कंडियारो जे MPA साणसि मुलाक़ात कई। मुलाक़ात कंदड़नि में MPA सरफराज़ अली शाह, बशीर अहमद उमरानी, गुलाब खान कीरियो, बिरिया रोड प्रेस क्लब सदर अदील गुल उमरानी, चौधरी नदीम आराई, डिप्टी डायरेक्टर एक्साइज़ मलक अमीन, SHO बिरिया रोड अब्दुल्ला अहवान, अगूणो ज़िलई काउंसिल चेयरमैन नौशर फ़िरोज़ अब्दुल सत्तार अब्बासी, अगूणो ज़िलई काउंसिल मेंबर सुहेल अब्बासी, प्रोफेसर अब्दुल वाहिद डायरी मुलाक़ात कई। उन मौक़े ते सैयद मुराद अली शाह चयो त इलाइक़े जे मसइलनि बाबति हालातुनि मूजिबि तरक़ियाती कमनि ॾांहुं वधीक तवजह ॾिनी वेंदी। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।